इलेक्शन करीब आहे पाकिस्तान में, सॼो ॾाढो उहे साइल जिन खे इलेक्शन वेहण में उमेद हुई अचनि पिया, दुआयूं घुराइनि पिया, पर कॾहिं ईअं कहे न चयो साईं मुंहिंजी दुआ घुर, अल्लाह पाक दुनिया में रहाए, पंहिंजी रज़ा में रहाए, ईमान ते ख़ात्मो थिए, सकरात में कलम नसीब थिए, क़यामत जे हारे असां महबूबनि जे आगोश आहे प्यार में हुजूं। हेॾे को तवजो ई कोन्हे को दोस्तो, दुनिया जेका तुंहिंजे मुक़दर में असां मिलंदी रहंदी। जे ख़ुदा ख़ल्क़ कयो आहे, अल्लाह ख़ालिक़ कुल शैन, जे हर शइ खे पैदा कयो आहे, हू ख़ालिक़ आहे, ख़ल्क़ींदड़ आहे, ॾींदड़ आहे, विराईंदड़ आहे। इहो वंड तोखे मिलंदो पियो त उहा दुआ घुर जो असांजे लाइ चङाई नसीब थिए, सकरात में असांजी ज़ुबान कलमे का न भुलिजे। क़यामत जे ॾियारे दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत उहो उन सां गॾु हूंदो, असांजी निस्बत दिलबर सां सची हुजे त उमेद आहे तुंहिंजो हथु हूंदो सरकार जी पाक दामन। चओ हथ खणी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हथ खणी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुम यहाँ सुभान अल्लाह कहते हो, शैतान भाग जाता है।